ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 8/3/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मिठी मिठी ॿार रूहानी सर्विस करे पंहिंजो ॿियनि जो कल्याण करो। बाप से सची दिलि रखो त बाप जी दिलि ते चढ़ी वेंदा। रूहानी सर्विस करे पंहिंजो ॿियनि जो कल्याण करो। बाप से सची दिलि रखो त बाप जी दिलि ते चढ़ी वेंदा। प्रश्न: देही अभिमानी ठहिण जी महिनत केरु करे सघंदो आहे? देही अभिमानियुनि जी निशानी ॿुधायो। उत्तर: जंहिंजो पढ़ाई सां बाप सां अटूट प्यार आहे उहो देही अभिमानी ठहिण जी महिनत करे सघंदा आहिनि। उहे शीतल हूंदा, कंहिंसां बि अधीक ॻाल्हि न कंदा, ॻाल्हियूं न कंदा। उन्हनि जो माउ बाप सां लव हूंदो, चलन ॾाढी रॉयल हूंदी। उन्हनि खे नशो रहंदो कि असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, असां उन्हनि जा ॿार आहियूं। उहो ख़ुदा ई हूंदा, हर क़दम श्रीमत ते ई उठाईंदा। ओम शांति। ॿारनि खे सर्विस समाचार बि ॿुधाइणो खपे। पोइ मुख्य जो महारथी सर्विसेबल आहिनि उन्हनि खां राय कढणी खपे। बाबा ॼाणंदा आहिनि सर्विसेबल ॿारनि जो ई वीचार सागर मंथन हलंदो आहे। मेले व प्रदर्शनी जी ओपनिंग कंहिंसां करायूं, छा पॉइंट्स ॿुधाइणे खपनि। शंकराचार्य आदि अगरि तव्हांजी हिन ॻाल्हि खे सम्झी वञनि त चईंदा हितां जी नॉलेज त ॾाढी ऊची आहे। इन्हनि खे पढ़ाइण वारो कोई तिखो ॾेखारींदा आहिनि। भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, उहो मञदा न, है न। त प्रदर्शनी आदि जो उद्घाटन करण जो ईंदा आहिनि, उन्हनि खे छा सम्झाईंदा। बाबा चवनि था ॾिसो, शंकराचार्य आदि अगरि तव्हांजी हिन ॻाल्हि खे सम्झी वञनि त चईंदा हितां जी नॉलेज ॾाढी ऊची आहे। हिननि खे पढ़ाइण वारो कोई ऊचो नज़र अचे थो। भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, उहो ईअं न मञदा हा भई कोई पढ़ाइण वारो ऊचो, ईअं सम्झदा। त प्रदर्शनी आदि जो उद्घाटन करण जो ईंदा आहिनि, उन्हनि खे छा सम्झायूं। उहो समाचार छा सम्झाईंदा आहियूं, उहो समाचार सभिनि खे ॿुधाइणो खपे या त टेप में शॉर्ट में भरिणो खपे। जीअं गंगे शंकराचार्य खे सम्झाई गंगे दादी, ईअं सर्विसेबल ॿार त बाप जी दिलि ते चढ़ंदा आहिनि। ईअं त स्थूल सर्विस बि आहे, परंतु बाबा जो अटेंशन रूहानी सर्विस ते वेंदो आहे। जो ॾाढनि जो कल्याण कंदा आहिनि। भल कल्याण त हर ॻाल्हि में आहे, ब्रह्मा भोजन ठाहिण में बि कल्याण आहे। अगरि योग युक्त थी ठाहियो त अहिड़ो योग युक्त भोजन ठाहिण वारा आहियो त भंडारे में ॾाढी शांती हुजे। अहिड़ो योग युक्त भोजन ठाहिण वारो हुजे त भंडारे में ॾाढी शांती हुजे। याची यात्रा ते रहनि, कोई बि अचे त झटि उन्हनि खे सम्झायो। बाबा सम्झी सघंदा आहिनि सर्विसेबल ॿार केरु आहिनि, जो ॿियनि खे बि सम्झाए सघंदा आहिनि। उन्हनि खे ई अक्सर करे सर्विस ते सॾु कंदा आहिनि। त सर्विस करण वारा ई बाप जी दिलि ते चढ़ा रहंदा आहिनि। बाबा जो अटेंशन सॼो सर्विसेबल ॿारनि तरफ़ रहंदो आहे। कई त सम्मुख मुरली ॿुधे हुए बि कुझु सम्झी न सघंदा आहिनि, धारणा न थींदी आहे। श्री अधु कल्प जो देह अभिमान जी बीमारी ॾाढी कड़ी आहे, वॾी कड़ी आहे। उन्हनि खे मिटाइण लाइ ॾाढा थोड़ा आहिनि त जो सुठी रीति पुरुषार्थ कंदा आहिनि। उन्हनि खे देह अभिमान मिटाइण वारा ॾाढा थोड़ा आहिनि जो सुठी रीति पुरुषार्थ कंदा आहिनि। ॾाढनि सां देही अभिमानी रहण जी महिनत पहुचती न आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार देही अभिमानी ठहिण ॾाढी वॾी महिनत आहे। भल कोई चाट बि मोकिले ॾींदो आहे, परंतु पूरो न आहे, पोइ बि कुझु अटेंशन रहंदो आहे। भल कोई चाट बि मोकिले ॾींदा आहिनि, परंतु पूरो न आहे, पोइ बि कुझु अटेंशन रहंदो आहे। देही अभिमानी ठहिण जो अटेंशन ॾाढो कम रहंदो आहे। देही अभिमानी ॾाढा शीतल हूंदा, उहो ॾाढो जास्ती बातचीत न कंदा,
उन्हनि खे बाप सां लव अहिड़ो हूंदो जो ॻाल्हि न पुछो। आत्मा खे एतिरी ख़ुशी हुजणी खपे जो कॾहिं कोई मनुष्य खे न हुजे। इन लक्ष्मी नारायण खे त ज्ञान आहे न, ज्ञान तव्हां ॿारनि खे आहे जंहिंखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि। भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि। इहे नशो बि तव्हां में कोई हिकु ॿ खे रहंदो आहे। उहो नशो हुजे त बाप जी यादि में रहनि, जंहिंखे देही अभिमानी चइबो आहे, परंतु उहो नशो न रहंदो आहे, है न। उहो नशो हुजे त बाप जी यादि में रहनि। कहिड़ो नशो? कि असांखे भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, तंहिंखे देही अभिमानी चइबो आहे, परंतु उहो नशो न रहंदो आहे। यादि में रहण वारे जी चलन ॾाढी सुठी रॉयल हूंदी। असां भॻवान जा ॿार आहियूं न, इन करे गायन बि आहे। अतीन्द्रिय सुख पूछो त गोप गोपियुनि खां पुछो। जो देही अभिमानी थी बाप खे यादि कंदा आहिनि। यादि में रहण वारी जी चलन ॾाढी सुठी रॉयल हूंदी आहे। असां भॻवान जा ॿार आहियूं, हिन करे गायन बि आहे। अतीन्द्रिय सुख गोप गोपियुनि खां पुछो। जो देही अभिमानी हूंदा बाप खे यादि कंदा, यादि न कंदा, इन करे शिव बाबा जी दिलि ते न चढ़ंदा आहिनि। शिव बाबा जे दिलि ते न त दादा जी दिलि ते बि न चढ़ी सघंदा आहिनि। उन्हनि जी दिलि में हूंदो त ज़रूरु इन्हनि जी दिलि ते बि हूंदो। बाप हर हिक खे ॼाणंदा आहिनि। ॿार ख़ुदि सम्झंदा आहिनि असां छा सर्विस कंदा आहियूं। सर्विस जो शौक़ु ॾाढनि खे हुजणो खपे। कोई खे सेंटर ॼमाइण जो बि शौक़ु रहंदो आहे, कोई खे चित्र ठाहिण जो शौक़ु रहंदो आहे। बाबा बि चईंदा आहिनि मूंखे ज्ञानी तू आत्मा ॿार प्यारा लॻंदा आहिनि, जो बाप जी यादि में बि रहंदा आहिनि ऐं सर्विस करण में जे लाइ बि फतकदा रहंदा आहिनि। कोई त बिल्कुलु ई सर्विस न कंदा आहिनि, बाप जो चइण ई न मञंदा आहिनि, बाबा खे ॼाणंदा ई न आहिनि। केसि ताईं चईंदा कंहिंखे किथे बाबा खे ॼाणंदा आहिनि न, बाबा खे चइण कोई त बिल्कुलु ई सर्विस न कंदा आहिनि, बाबा जो चइण बि न मञंदा आहिनि। बाप त ॼाणंदा आहिनि न किथे कंहिंजी सर्विस करणी आहे, परंतु देह अभिमान जे कारण पंहिंजी मथे हलंदा आहिनि त उहो दिलि ते न चढ़ंदा आहिनि। अज्ञान काल में बि कोई ॿार बचलन वारो हूंदो आहे त बाप जी दिलि ते न चढ़ंदो आहे। उन्हनि खे कपूत सम्झंदा आहिनि, संग दोष में ख़राब थी पवंदा आहिनि। हिते बि जो सर्विस कंदा आहिनि उहे ई बाबा खे प्यारा लॻंदा आहिनि। जो सर्विस न कंदा आहिनि उन्हनि खे बाप प्यार थोरी कंदा, सम्झंदा आहिनि तक़दीर अनुसार ई पढ़ंदा, पोइ बि प्यार किथे रहंदो। उहो त क़ाइदो आहे न। सुठे ॿारनि खे ॾाढो प्यार सां सॾु कंदा, चईंदा तव्हां ॾाढा सुखदाई आहियो, तव्हां पिता स्नेही आहियो। जो बाप खे यादि ई न कंदा उन्हनि खे पिता स्नेही थोरी चईंदासीं। दादा स्नेही न ठहिणो आहे, स्नेही ठहिणो आहे बाप सां। जो बाप जो स्नेही हूंदो उनखे उनजो बोलचाल ॾाढो मिठो सुंदर हूंदो। विवेक कीअं चईंदो आहे भल टाइम आहे, परंतु शरीर ते कोई भरोसो न आहे। वेठे वेठे एक्सीडेंट थी वेंदो आहे, कोई हार्ट फेल थी वेंदो आहे, कंहिंखे रोग लॻी वेंदो आहे, मौत त अचानक थी वेंदी आहे न। इन करे श्वास ते भरोसो न आहे। नेचुरल क्लैमिटीज़ जी बि हाणे प्रैक्टिस थिए थी न, बिगड़ टाइम बरसाति पवण सां बि नुक़सानु थी वेंदो आहे। हीअ दुनिया ई दुख ॾियण वारी आहे। बाबा बि ईअं अहिड़े समय ते ईंदा आहिनि जबकि महान दुख आहे, रक्त जी नदियूं बि वहणियूं आहिनि। कोशिशि करणी खपे असां पंहिंजो पुरुषार्थ करे 21 जन्मनि जो कल्याण त करे वठूं। ॾाढनि में पंहिंजो कल्याण करण जो फुरनो बि ॾिखाए में न ॾींदो, है न। ॾाढनि में पंहिंजो कल्याण करण जो फुरनो बि ॾिखाए में न ॾींदो आहे। बाबा हिते वेही मुरली हलाईंदा आहिनि त बि बुद्धि सर्विसेबल ॿारनि जी तरफ़ रहंदी आहे। हाणे शंकराचार्य खे प्रदर्शनी में सॾु कयो आहे, न त इहे माण्हू ईअं किथे वेंदा न आहिनि, ॾाढा घमंड में रहंदा आहिनि। जो उन्हनि खे मान बि ॾियणो पए त उन्हनि खे मान बि ॾियणो पए, छो त घमंड में रहंदा आहिनि।
मथे सिंघासन ते विहारणो पए, ईअं न साथ में वेही सघंदा आहिनि, न रिगार्ड उन्हनि खे ॾाढो खपे। निर्माण हुजे त पोइ चांदी आदि जो सिंघासन बि छॾे ॾे। बाप ॾिठो अथई बाप ॾिठो आहे कीअं साधारण रहंदा आहिनि। बाबा ॾिसो कीअं साधारण रहंदा आहिनि, है न। कोई बि ॼाणंदा न आहिनि। तव्हां ॿारनि में बि कोई वीरला ॼाणंदा आहिनि, केतिरो निरंकारी बाप आहे। इहे त बाप ऐं ॿारनि जो संबंध आहे न। जीअं लौकिक बाप ॿारनि सां गॾु रहंदा आहिनि, खाईंदा खिलाईंदा, खाईंदा खिलाईंदा, इहो बेहद जो बाप आहे। इहो बेहद जो बाप आहे। सन्यासी आदि खे बाप जो प्यार न मिलंदो आहे। सन्यासी आदि खे बाप जो प्यार न मिलंदो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, कल्प कल्प असांखे बेहद जे बाप जो प्यार मिलंदो आहे न। बाबा गुल फूल ठाहिण जी महिनत कंदा आहिनि, परंतु ड्रामा अनुसार सभु त गुल ठहींदा न आहिनि। अॼु ॾाढा सुठा कल्ह विकार ई थी वेंदा आहिनि। बाबा चईंदा तक़दीर में न आहे त छा कंदा। ॾाढनि जी गंदी चलन थी वेंदी आहे। आज्ञा जो उल्लंघन कंदा आहिनि, ईश्वर जी मत ते बि न हलंदा त उन्हनि जो छा हाल थींदो। ऊच बाप ॿियो त कोई न आहे न। पोइ देवताउनि जे चित्र में ॾिसो त इहे लक्ष्मी नारायण ई ऊच ते ऊच आहिनि, है न। परंतु मनुष्य इहे बि न ॼाणंदा आहिनि कि इन्हनि खे अहिड़ो कीअं ठातो। बाबा तव्हां ॿारनि खे रचना ऐं रचना जी नॉलेज सुठी रीति वेई सम्झाईंदा आहिनि, ताकी त पंहिंजो शांतिधाम सुखधाम जी यादि ईंदी आहे न। सर्विस करण वारनि जे नाम स्मृति में बाबा खे ईंदा आहिनि। ज़रूरु जो बाप जे आज्ञाकारी ॿार हूंदा, उन्हनि जी तरफ़ दिलि वेंदी न। बेहद जो बाप हिकु ई बार ईंदा आहिनि। उहो लौकिक बाप त जन्मांतर मिलियो, सतयुग में बि मिलंदो आहे, परंतु हुते इहो बाप न मिलंदो। हाणे जी पढ़ाई सां तव्हां पद पाईंदा आहियो। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि बाप सां असां नई दुनिया जे लाइ पढ़ूं था। इहो बुद्धि में यादि रहणो खपे, आहे ॾाढो सहज। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि बाबा सां असां नई दुनिया जे लाइ पढ़ूं था। इहे बुद्धि में यादि रहणो खपे, आहे ॾाढो सहज। सम्झो बाबा खेॾनि था, अनायास कोई अची वेंदो त बाबा झटि हुते ई उन्हनि खे नॉलेज ॾियणु लॻी वेंदा। बेहद जो बाप खे ॼाणंदा आहियो न। बाबा आया आहिनि पुराणी दुनिया खे नयो ठाहिणु, राजयोग सिखलाईंदा आहिनि न। भारतवासियुनि खे ई सिखलाईंदा आहिनि। भारत ई स्वर्ग हुयो, जिते हिन देवी देवताउनि जो राज्य हुयो। हाणे त नर्क थी वियो आहे, नर्क खां पोइ स्वर्ग बाप ई ठाहींदा। ईअं मुख्य ॻाल्हियूं यादि करे पोइ कोई अचे त उन्हनि खे वेही सम्झायो त केतिरी ख़ुशी थी वञे। सिर्फ़ु चओ बाबा आया आहिनि। इहो उहो ई महाभारत लड़ाई आहे जो गीता में ॻायल आहे। गीता जो भॻवानु आयो आहे न। गीता ॿुधाई हुई कंहिं लाइ? मनुष्य खे देवता ठाहिण लाइ। बाबा सिर्फ़ु चईंदा आहिनि मुंहिंजे बाप खे यादि करो, वर्से खे यादि करो। बाबा गीता छो ॿुधाई हुई? मनुष्य खां देवता ठाहिण लाइ। इहा दुखधाम आहे न। एतिरो बुद्धि में यादि रहे त बि ख़ुशी रहे। असां आत्मा बाबा सां गॾु वञण वारियूं आहियूं शांतिधाम। पोइ हुतां खां पाठ वॼाइण ईंदासीं पहिरियों सुखधाम में। जीअं कॉलेज में पढ़ंदा आहिनि त सम्झंदा आहिनि असां इहे पढ़ंदा, पोइ इहे ठहींदा, बैरिस्टर ठहींदा, व पुलिस सुप्रिटेंडेंट ठहींदा, एतिरो पैसो कमाईंदा। ख़ुशी जो पारो चढ़ो रहणो खपे। ख़ुशी जो पारो चढ़ो रहणो खपे। तव्हां ॿारनि खे बि इहा ख़ुशी रहणी खपे। जीअं हुननि खे इहे सभु यादि थी करे ख़ुशी थींदी आहे न, ईअं असांखे यादि थी करे ख़ुशी रहणो खपे। अरे वाह, हाणे त बाबा सन जे लाइ स्वर्ग जी दुनिया ठाहिणु आहे असांखे।
असां हाणे बाबा सां गॾु शांतीधाम में वेंदासीं, पोइ स्वर्ग जी दुनिया में ईंदासीं। असां बेहद जे बाप सां इहे वरसो पाईंदा आहियूं। पोइ असां स्वर्ग में पंहिंजा महल ठाहींदासीं। सॼो ॾींहुं बुद्धि में चिंतन रहे त ख़ुशी बि थिए, है न। सॼो ॾींहुं बुद्धि में चिंतन रहे त ख़ुशी बि थिए। कहिड़ो चिंतन रहे कि असां हाणे स्वर्ग में पंहिंजा महल ठाहींदासीं, पंहिंजो ऐं ॿियनि जो बि कल्याण करे। जंहिं ॿारनि वटि ज्ञान धन आहे उन्हनि जो फ़र्ज़ु आहे दान करणु। जंहिं ॿारनि वटि ज्ञान धन आहे उन्हनि जो फ़र्ज़ु आहे कि उहो ॿियनि खे दान करनि। अगरि धन आहे त दान न कंदा त उनखे मनुष्य चईंदासीं। उन्हनि वटि धन हूंदे बि जीअं कि आहे ई न। धन हुजे त दान ज़रूरु करे। अगरि उन्हनि वटि धन हूंदो त दान ज़रूरु कंदा। सुठा सुठा महारथी जो आहिनि उहे सिधे बाबा जी दिलि ते चढ़ा रहंदा आहिनि। कोई जे लाइ ख़्यालु रहंदो आहे इहे शायदि टुटी पिया। सर्कमस्टेंसिस अहिड़ा आहे, देह जो अहंकार ॾाढो चढ़ियल आहे। कोई बि समय साथ छॾे ॾे ऐं अची करे वञी करे पंहिंजे घर में रहे। पर मुरली ॾाढी सुठी हलाईंदा आहिनि, परंतु देह अभिमान ॾाढो आहे। थोरो बि बाबा सावधानी ॾींदा त झटि टुटी पवंदा। न त ॻाइनि न प्यार करो चाहे ठुकरायो। हिते बाबा राइट ॻाल्हि कंदा आहिनि त बि गुस्सो अची वेंदो आहे। अहिड़ा ॿार बि आहिनि, कोई त अंदर में ॾाढो शुक्रिया मंदा आहिनि ऐं कोई त अंदर जली मरदा आहिनि। मतिलबु हीअं न कि जो सुठी क्लास कराईंदा आहिनि या सुठो कंहिंखे न पंहिंजी कमी ॿुधणु, पंहिंजी ग़लती ॿुधणु पसंदि न हूंदी आहे। ऐं कंहिंखे कुझु चओ न त झटि मञी वेंदा आहिनि, पंहिंजे पाण खे परिवर्तन करे अॻियां वधंदा आहिनि। उहे देही अभिमानी हूंदा आहिनि। त बाबा चवनि था कंहिंमें ॾाढो देह अभिमान आहे। भल मुरली ॾाढी सुठी हलाईंदा आहिनि, लेकिन अगरि उन्हनि खे थोरी सावधानी ॾियो न त उहो झटि टुटी पवंदा। ऐं थी बि सघंदो आहे कि पंहिंजे घर बि हली वञनि वापसि। कोई त अंदरि ॾाढो शुक्रिया मंदा आहिनि, कोई त अंदरि जली मरदा आहिनि। माया जो देह अभिमान ॾाढो आहे। कई अहिड़ा बि ॿार आहिनि जो मुरली ॿुधंदा ई न आहिनि ऐं कोई त मुरली बग़ैर रही न सघंदा आहिनि। मुरली न पढ़ंदा त पंहिंजो ई हठु आहे। असां में त ज्ञान ॾाढो आहे ऐं आहे कुझु बि न। कंहिंखे हूंदा आहिनि न कि असां मुरली में त बसि इहे ईंदो आहे त पढ़ंदा ई न आहिनि। जो हिते शंकराचार्य आदि प्रदर्शनी में ईंदा आहिनि, सर्विस सुठी थींदी आहे त उहो समाचार सभिनि खे मोकिलिणो खपे त सभिनि खे मालूम पए कीअं सर्विस थिए थी, त उहो बि सिखनि। ईअं सर्विस जे लाइ जेके ख़्यालात ईंदा आहिनि उन्हनि खे बि बाबा सर्विसेबल सम्झंदा आहिनि। सर्विस में कॾहिं थकिणो न खपे, इहे त ॾाढनि जो कल्याण करिणो आहे। बाबा खे इहे ई ओनो रहंदो आहे सभिनि खे इहे नॉलेज मिले, बाबा जी बि ॿारनि जी बि उन्नति थिए। बाबा बि चाहींदा आहिनि कि ॿार बि हीअं सर्विस करे उन्नति खे प्राप्त करनि। इन करे बाबा चवनि था कि अगरि कोई ॿार सर्विस कंदा, जीअं हाणे न्यूज़ ईंदी आहे, पहिरों बुकलेट में निकिरंदो हुयो, हीअं ॿियनि खे बि ॿुधायो त सभु पंहिंजी जॻह ते बि उहा सर्विस करनि। रोज़ मुरली में सम्झाईंदा रहंदा आहिनि। इहे रूहानी सर्विस मुख्य आहे। ॿुधणु ऐं ॿुधाइणो आहे, शौक़ु हुजिणो खपे न। बैच वठी करे रोज़ मंदरनि में वञी करे सम्झायो इहे लक्ष्मी नारायण कीअं ठहिया, पोइ काॾे विया, कीअं राज्य भाग्य पायो, मंदिर जे दर ते वञी करे वियो। कोई बि अचे चओ इहे लक्ष्मी नारायण केरु हुया, कॾहिं इन्हनि जो भारत में राज्य हुयो।
हनुमान भी जूतनि में वञी करे वेंदो हुयो न, उनखे बि उनजो बि रहस्य आहे, तरस पईंदो आहे। सर्विस जी युक्तियूं बाबा ॾाढी बतलाईंदा आहिनि, परंतु अमल में कोई मुश्किल लाहींदो आहे। बाबा असांखे सर्विस जी युक्तियूं ॾाढी ॿुधाईंदा आहिनि, परंतु अमल में कोई मुश्किल लाहींदो आहे। बाबा ईअं चवनि था, सर्विस ॾाढी आहे, अंधनि जी लाठी ठहिणो आहे। जो सर्विस न कंदा आहिनि, बुद्धि साफ़ न आहे त पोइ धारणा न थींदी आहे, न त सर्विस ॾाढी सहज आहे। तव्हां इहे ज्ञान रत्ननि जो दान कंदा आहियो, कोई साहूकार अचे त चओ असां तव्हांखे इहे सौगात ॾींदा आहियूं, इन्हनि जो अर्थ बि तव्हांखे सम्झाईंदा आहिनि। इन बैचिस जो बाबा खे ॾाढो क़दुरु आहे, इन बैचिस जो ॾाढो बाबा खे क़दुरु आहे, ऐं कंहिंखे एतिरो क़दुरु न आहे। इन में ॾाढो सुठो ज्ञान भरियलु आहे, परंतु कंहिंजी तक़दीर में न आहे त बाबा छा करे सघंदा आहिनि, है न। बाबा त हर प्रकार जी सुविधा, ॾिसो हाणे त एॾो विंग्स, पहिरियों त निज ज्ञान हुयो, पोइ अलॻि अलॻि तरीक़े सां बाबा विंग्स, ये जो बि अलॻि अलॻि तरीक़ा आहिनि, इहे सभु सर्विस जे लाइ ई आहिनि, है न। इनखे बाबा ॾिसो अलॻि अलॻि तरीक़े सां, चलो हीअं न त हीअं, हीअं न त हीअं, सेंट नथा अची सघो त घर में मुरली पढ़ो, हीअं करो हूअं करो, स्व उन्नति जे लाइ, सेवा उन्नति जे लाइ बाबा केॾा सारा तरीक़ा कढिया अथई न। पोइ बि अगरि कंहिंजी तक़दीर में न आहे त बाबा बि छा करे। बाबा खे ऐं पढ़ाई खे छॾणु इहे ॾाढो वॾे ते वॾो आपघात आहे, सुसाइड चईंदा आहिनि न, आत्महत्या। त बाबा चईंदा आहिनि इहे ॾाढो ख़ुदि खे जीअं मारणु थी वियो। बाबा जो ठही करे पोइ फारकती ॾियणु, इन्हनि जहिड़ो महान पाप कोई थींदो न आहे, उन्हनि जहिड़ो कमबख़्त कोई थींदो न आहे। ॿारनि खे श्रीमत ते हलणो खपे न। तव्हांजी बुद्धि में असां विश्व जा मालिक ठहिण वारा आहियूं, घटि ॻाल्हि थोरी आहे, है न। असां विश्व जा मालिक ठहिण वारा आहियूं, त उहो नशो चढ़ो रहणो खपे। यादि कंदा त ख़ुशी बि रहंदी, यादि में रहण सां सभु पाप भस्म थी वेंदा। एडॉप्ट थिया आहियो त ख़ुशी जो पारो चढ़ो रहणो खपे, परंतु माया ॾाढा विघ्न विझंदी आहे। ॿारनि कचनि खे किराए ॾींदी आहे, जो बाप जी श्रीमत न वठंदा आहिनि त उहे छा पद पाईंदा। थोरी मत वती पोइ अहिड़ो ई हल्को पद पाईंदा, सुठी रीति मत वठंदा त ऊच पद पाईंदा। ये बेहद जी राजधानी स्थापना थिए थी न, इन में ख़र्चे आदि जी कोई ॻाल्हि कोन्हे। कुमारियूं ईंदियूं आहिनि, सिखी करे ॾाढनि खे आप समान ठाहींदियूं आहिनि, इन में फ़ी आदि जी कोई ॻाल्हि न आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे स्वर्ग जी बादशाही ॾींदो आहे, मां स्वर्ग में बि न ईंदो आहे। शिव बाबा त दाता आहे, उन्हनि खे ख़र्चो छा ॾींदा, इन्हनि सभु कुझु उन्हनि खे ॾिनो, वारिस ठाहे छॾियो न शिव बाबा खे, है न। शिव बाबा, ब्रह्मा बाबा सभु कुझु शिव बाबा खे ॾेई छॾियईं, शिव बाबा खे पंहिंजो वारिस ठाहे छॾियईं। भई शिव बाबा जो सभु कुझु आहे, उहो जीअं चाहे उहो उनखे यूज़ करे। ईअं तव्हां वटि जो कुझु बि आहे न, उनजो न शिव बाबा खे वारिस ठाहे छॾियो। शिव बाबा हिन देह, मन, बुद्धि, संस्कार, हिन देह ऐं जो बि स्थूल चीजूं आहिनि, जो कुझु बि आहे उनजा तव्हां वारिस आहियो। तव्हांखे जीअं यूज़ करिणो आहे तव्हां मूंखां करायो, न। शिव बाबा कीअं कराईंदा, असां द्वारा ई त कराईंदा न। एवजे में ॾिसो राजाई मिलंदी आहे, ये पहिरियों मिसाल आहे। सॼे विश्व ते स्वर्ग जी स्थापना थींदी आहे, ख़र्चे पाई जो बि न आहे, ख़र्चो पाई जो बि न आहे। छा ख़र्चो आहे न, हिते त संकल्प सां सृष्टि ठहे थी न। अच्छा, मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे
याद प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पिता स्नेही ठहिण लाइ ॾाढो ॾाढो सुखदाई ठहिणो। बाबा जो स्नेही ठहिण लाइ ॾाढो ॾाढो सुखदाई थियणो आहे। पंहिंजो बोल चाल ॾाढो मिठो रॉयल रखिणो आहे। सर्विसेबल ठहिणो आहे। निरंकारी ठही सेवा करणी आहे। ॿियो आहे पढ़ाई ऐं बाप खे छॾे करे कॾहिं बि आपघाती पापी न ठहिणो। मुख्य आहे ही रूहानी सर्विस। हिन सर्विस में कॾहिं थकिणो न आहे। मुख्य आहे ही रूहानी सर्विस। हिन सर्विस में कॾहिं बि थकिणो न आहे। ज्ञान रतन जो दान करिणो आहे। मनहूस न ठहिणो आहे। ज्ञान रतन जो दान करिणो आहे। मनहूस न ठहिणो आहे। वरदाना, सदा निज धाम निज स्वरूप जी स्मृति सां उपराम न्यारा प्यारा रहो। निराकारी दुनिया निराकारी रूप जी स्मृति ही सदा न्यारो प्यारो ठाहे ॾींदी आहे। मां निराकार आत्मा, निराकार परमधाम, निराकारी परमधाम जी रहवासी आहियां। इन स्मृति सां सदा इन स्मृति में रही करे हर कर्म करण सां असां न्यारो प्यारो थी वेंदासीं। असां आहियूं ही निराकारी दुनिया जा निवासी। हिते सेवा अर्थ अवतरित थिया आहियूं, है न। असां आहियूं ही निराकारी दुनिया जा निवासी। हिते सेवा अर्थ अवतरित थिया आहियूं। असां इन मृत्यु लोक जा न आहियूं, लेकिन अवतार आहियूं। सिर्फ़ु ये नंढी सी ॻाल्हि यादि रहे त असां उपराम रहंदासीं, है न। सिर्फ़ु ये नंढी सी ॻाल्हि यादि रहे कि असां निराकारी दुनिया जा निराकारी आत्मा आहियूं। हिन सृष्टि ते पाठ वॼाइण आहियूं। सिर्फ़ु ये यादि रहे त बि उपराम रहंदव। जो अवतार न सम्झी गृहस्थी सम्झंदा आहिनि त गृहस्थी जी गाॾी कीचड़ में रहंदी आहे। गृहस्थी आहे ही बोझ जी स्थिति। अवतार हमेशह हल्को आहे। अवतार सम्झण सां पंहिंजे निज धाम निज स्वरूप सदा यादि रहंदो। सदा ही उपराम रहंदासीं, है न। सदा ख़ुदि खे अवतार सम्झंदासीं त सदा ही निज धाम निज स्वरूप यादि रहंदो ऐं असां उपराम रहंदासीं। कहिड़ी सहज ॻाल्हि आहे न। सदा ख़ुदि खे निराकारी आत्मा निराकारी धाम जी रहवासी, निराकारी परम पिता परमात्मा जी संतान ये सम्झी करे हलंदासीं त सदा ही उपराम रहंदासीं। स्लोगन आहे, ब्राह्मण हुआ जो शुद्ध और विधि पूर्वक हर कार्य करे। ब्राह्मण हुआ जो शुद्धि और विधि पूर्वक कार्य करे। अव्यक्त इशारो सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। जो निर्माण हूंदो आहे उहो ई नव निर्माण करे सघंदो आहे। जो निर्माण हूंदो आहे न उहो ई नव निर्माण करे सघंदो आहे। शुभ भावना व शुभ कामना जो बीज आहे निमित भाव ऐं निर्माण भाव। शुभ भावना व शुभ कामना जो बीज आहे कि ख़ुदि खे सदा निमित सम्झो ऐं निर्माण सम्झो। हद जो मान न, लेकिन निर्माण। कोई भी मान जी इच्छा न। ख़ुदि खे निमित सम्झी करे बिना मान जी इच्छा सां कर्म कंदा हलो। हाणे पंहिंजे जीवन में सत्यता ऐं सभ्यता जा संस्कार धारण करो। हाणे पंहिंजे जीवन में सत्यता ऐं सभ्यता जा संस्कार धारण करो। यदि न चाहींदे हुए बि कॾहिं क्रोध या चिड़चिड़ोपन अची वेंदो आहे त दिलि सां चओ, मिठा बाबा
सिर्फ़ु बाबा बि न, मुंहिंजा बि न बाबा चईंदा आहिनि न, मिठा बाबा चओ। मिठा बाबा चईंदव त एक्स्ट्रा मदद मिली वेंदी। मिठा बाबा चईंदव त तव्हांखे एक्स्ट्रा मदद मिली वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,